रमज़ान मुबारक माह थियो इनाम बिआहे रहमतया बख्शिश जा खुल्या दर मोमिन ले एहसान बिआहे इनायतया रमज़ान मुबारक माह थियो रोज़े जे रखण सां रूह ठरे अल्लाह रसूल थराज़ी थियनि रोज़े जे रखण सां रूह ठरे अल्लाह रसूल थराज़ी थियनि छा सुबह पहर छा शाम घड़ी छा सुबह पहर छा शाम घड़ी को सुकून बिआहे इबादतया बख्शिश जा खुल्या दर मोमिन ले एहसान बिआहे इनायतया रमज़ान मुबारक माह थियो इनाम बिआहे रहमतया बख्शिश जा खुल्या दर मोमिन ले एहसान बिआहे इनायतया रमज़ान मुबारक माह थियो एहसास थिए थो नेमत जो बुख उन में दर्स वफ़ा जो आ एहसास थिए थो नेमत जो बुख उन में दर्स वफ़ा जो आ सहरीअ जी महल इफ्तार घड़ी सहरीअ जी महल इफ्तार घड़ी फैज़ान बिआहे फरहतया बख्शिश जा खुल्या दर मोमिन ले एहसान बिआहे इनायतया रमज़ान मुबारक माह थियो इनाम बिआहे रहमतया बख्शिश जा खुल्या दर मोमिन ले एहसान बिआहे इनायतया रमज़ान मुबारक माह थियो जे रात जो जागी सहरी कजे तस्बीह ज़िक्र जो विर्द कजे जे रात जो जागी सहरी कजे तस्बीह ज़िक्र जो विर्द कजे हर वक्त खुदा जी याद हुजे हर वक्त खुदा जी याद हुजे साजा सात आहे सादतया बख्शिश जा खुलियल दर मोमिन ले एहसान बिआहे इनायतया रमज़ान मुबारक माह थियो इनाम बिआहे रहमतया बख्शिश जा खुल्या दर मोमिन ले एहसान बिआहे इनायतया रमज़ान मुबारक माह थियो हिकु हिस्सो आहे रहमत जो हिकु हिस्सो आहे बख्शिश जो हिकु हिस्सो आहे रहमत जो हिकु हिस्सो आहे बख्शिश जो हिकु हिस्सो बचाए बाहि कना हिकु हिस्सो बचाए बाहि कना ही खुश ख़बरी या बिशारतया बख्शिश जा खुल्या दर मोमिन ले एहसान बिआहे इनायतया रमज़ान मुबारक माह थियो इनाम बिआहे रहमतया बख्शिश जा खुल्या दर मोमिन ले एहसान बिआहे इनायतया रमज़ान मुबारक माह थियो ही सारो माह मुबारक वा थी जाने ताने रहमतया ही सारो माह मुबारक
मुबारक या थी जाने तारे रहमत या हिन उम्मत ते रब मेहर कई हिन उम्मत ते रब मेहर कई इरफान बियाहे राहत या बख्शिश जा खुला दर मोमिन लहे एहसान बियाहे इनायत या रमजान मुबारक माह थियो इनाम बियाहे रहमत या बख्शिश जा खुला दर मोमिन लहे एहसान बियाहे इनायत या रमजान मुबारक माह थियो शब कदर जी रात सुहारिया जा हजार महीनन खां बि भली शब कदर जी रात सुहारिया जा हजार महीनन खां बि भली ऐ जो हर रोज़ेदारन जो ऐ जो हर रोज़ेदारन जो हिकु शान बि आहे अज़मत या बख्शिश जा खुला दर मोमिन लहे एहसान बि आहे इनायत या रमजान मुबारक माह थियो इनाम बि आहे रहमत या बख्शिश जा खुला दर मोमिन लहे एहसान बि आहे इनायत या रमजान मुबारक माह थियो।